आहे। मां सिंध सैद एसोसिएशन जो ज़िले सदर बि आहियां ऐं तहरीक मिनाज क़ुरान ज़िले जो अमीर बि आहियां। मुंहिंजो चाचो सिजाउद्दीन शाह मुंहिंजे बाबा साईं पीर बचल शाह खे हीअ ज़मीन हीअ खातो 2009 में रजिस्ट्री करे विकिरो करे ॾिनी आहे। हीअ ज़मीन जेका बीठी आहियूं पिया 2009 खां वठी हिन महिल ताईं न कब्ज़ो छॾींदो आहे इन किथे फ़ैसिलो कंदो आहे। सॼी बिरादरी विच में आई तरह जा मुज़ माण्हू मीर गुलाम सरोवर ख़ान गुलाम वज़ीर अहमद घोटो ऐं ॿिया बि दोस्त असांजा सुठा माण्हू आया। अॼु तारीख़ ते फ़ैसिलो रखियलु हुयो साईं आर्बिट्रेटर आहे हाई कोर्ट सखर खां मुक़ररु थियल सैयद अब्दुल लतीफ़ शाह वटि। उन खां बग़ैर जवाज़ जे फ़ैसिले ते बि न आयो ऐं असांखे धमकियूं ॾींदा पिया चयो कूड़नि क़िस्म फासाइण जूं असांखे असां वस वारनि अमलदार आहिनि। हितां जे एस पी साहिबु हाफ़िज़ गुलाम अब्दुल कादिर चाटर साहिबु डी साहिबु ऐं SDM साहिबु जाम इकराम अदारे जो ऐं ॿियनि खां कयूं था पिया त महिरबानी करे जेको असांजो हीअ नाजाइज़ कब्ज़ो करणु था अचो हीअ असांजा खाता आहिनि हीअ हर शइ आहे हिन रिकार्ड आहे रजिस्ट्री आहे हीअ पोती खाता आहिनि हीअ पासबुक आहिनि। असांखे महिरबानी करे ख़ाली करायो हिन वञे असां रहंदा।